स्टाइलिश आमजा 0378 17 418 है। मुखे तो मयार दी तो नथो अची पाण भेड़ो अची अची थकी थी पियो ओह सजो सुहणा मुते थो रखी पाण भेड़ो अची अची थकी थी पियो मुखे तो मयार दी तो नथो अची पाण भेड़ो अची अची थकी थी पियो हर कोई सुना साईं सिक जो बुख्यो आ पंहिंजी जाए ते सब को सुख्यो आ हर कोई सुना साईं सिक जो बुख्यो आ पंहिंजी जाए ते सब को सुख्यो आ खाराईंदो नाहे कंहिंखे को खणी पाण भेड़ो अची अची थकी थी पियो मुखे तो मयार दी तो नथो अची पाण भेड़ो अची अची थकी थी पियो तवट जे टाइम नाहे वांदो मां भी ना आहियां मरी जे नथो तू त मांदो मां भी ना आहियां तवट जे टाइम नाहे वांदो मां भी ना आहियां मरी जे नथो तू त मांदो मां भी ना आहियां हर ॻाल्हि में थो मुखे परखी मुखे तो मयार दी तो नथो अची पाण भेड़ो अची अची थकी थी पियो कमाल महर ते कावड़ करी थो डहरकीअ में तू आकड़ करी थो कमाल महर ते कावड़ करी थो डहरकीअ में तू आकड़ करी थो पंहिंजूं कोतायूं कोन थो ॾिसी पाण भेड़ो अची अची थकी थी पियो मुखे तो मयार दी तो नथो अची पाण भेड़ो अची अची थकी थी पियो ओह सजो सुहणा मुते थो रखी पाण भेड़ो अची अची थकी थी पियो मुखे तो मयार दी तो नथो अची